अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जी तव्हांखे मुकमिल कहानी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। उन खां पहिरियों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगर असांजे यूट्यूब चैनल ते न तो महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कंदा तो अचो त ही कहानी मुकमिल ॿुधूं। तो हींअर थींदे टीवी ते काफ़ी ड्रामा अचण वारा आहिनि, जेको तव्हांखे ख़बर हूंदो अलाए न, वरी बि तव्हां कमेंट करे छॾियो त तव्हांखे कहिड़े ड्रामे जी ज़रूरत आहे, उन जी तव्हांखे मुकमिल कहानी ॾींदासीं। त जेको चंडग्रहण ड्रामो आहे उहो 10 अप्रैल ते हलायो वेंदो, मतिलबु 10 तारीख़ ते हलायो वेंदो। ऐं जेको पंजनि जो गदार आहे दोस्तों उनजी शूटिंग थोरी थी आहे ऐं उनखे हीरो न मिली सघियो, उनजे करे दोस्तों उहो थोरो शूटिंग थियो आहे। हाणे लाला फयाज़ हीरो ॻोल्हण में गुम लॻो पिया दोस्तों, जेॾी महिल हू हीरो ॻोल्हींदो त उनजी रिकॉर्डिंग पोइ शुरू थींदी। ख़ैर हाँ, ऐं जेको दोस्तों दौलाब ड्रामो आहे उहो बि सिंध टीवी जो ड्रामो अथव, ऐं जेको पंजनि जो गदार आहे उहो बि सिंध टीवी जो ड्रामो अथव, ऐं चंडग्रहण जेको आहे उहो बि सिंध टीवी जो ड्रामो अथव, ऐं जेको जहांगीर ड्रामो आहे उहो सिर्फ़ु KTN टीवी जो ड्रामो अथव। हाणे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दौलाब ड्रामे जे बारे में। जेको दोस्तों दौलाब ड्रामो आहे उनजी पहिरीं स्पोल मुकमिल थी चुकी हुई, पर गप जे करे दोस्तों उनजी शूटिंग बंदि थी चुकी आहे। जॾहिं गप सुके त उनजी शूटिंग वरी शुरू थींदी। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे